अस्सलाम वालेकुम दोस्तों जी मां आया तव्हांजो पंहिंजो इमामदीन अरबानी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल है फेसबुक पेज इमामदीन सिंधी जी दोस्तों जी त कल्ह तव्हां ज़िक्र कयोसीं त असां इंशाल्लाह यूरिया स्टार्ट कंदासीं। अॼु असां यूरिया स्टार्ट कयूं पिया। पलीर भी पहुची चुको है, खाद वारी ट्राली पहुची चुकी है, बेलदार भी खड़ा आहिनि। इंशाल्लाह अॼु स्प्रे भी थोड़ी घणी थी त उन जा व्यू तव्हांखे ॾेखारींदुमि। आहे हवा लॻे मुश्किल थो पर थी सघे थो उहो कंदासीं। पलीर वग़ैरह हलंदो, यूरिया इस्तेमालु कंदासीं, उन जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं थोरा घणा तव्हां व्यू चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी लाज़मी ॾियो त असांखे बि ख़बर पए। दोस्तों फ़िलहाल थोरा घणा तव्हांखे उन खाद वग़ैरह जा व्यू ॾेखारियूं था, ट्राली वग़ैरह जा हिन हुन जा बेलदार जेके खड़ा आहिनि उन्हनि जा। हवा आहे पर कोशिशि करे तव्हां लाइ व्लॉग तयारु कयूं पिया। महिरबानी करे असांजी सपोर्ट कयो। चेक कयो दोस्तों, हे बेलदार ॿ खड़ा आहिनि। इहे जेके स्प्रे जे लाइ घुराइनि, दवा वग़ैरह हणवाई था। सामे बेलदार ॾे क़ाइम खाने जो जेको आहे त खाद हलंदी। साम्हूं प्लाट जेको आहे तव्हांखे ॾिसो त ग्रीन ग्रीन लॻो पियो आहे माशाल्लाह, बहितरीन स्विंग, बहितरीन तरीक़ेकार। उम्मीद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। साम्हूं जेको आहे त प्लेंडर वारी गाॾी ऐं पोयों ट्राली पहुची चुकी आहे जंहिंमें असांजी खाद आहे 5 एकड़नि जी 5 बोरियूं। छो जे यूरिया जेको आहे त जल्दी जल्दी पाणी लॻाइणो पवंदो आहे, इन जे करे थोरी थोरी करे ॾियूं था। मालिकी 10 एकड़ जी मोकिलियूं पर साहब चयो त न, 5 एकड़ जेको भरिजे कवर थिए उहो बहितर आहे। साम्हूं प्लेंडर वारी गाॾी इंशाल्लाह जी प्लेंडर वग़ैरह हलंदो, खाद पई त उनजा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। चेक कयो दोस्तों, माशाल्लाह बेलदार महिनत करनि पिया। साम्हूं बोरियूं वग़ैरह खणनि पिया जेके इन प्लेंडर वेंदा वेंदा तक़रीबन इन में बोरियूं पुॼियूं आहिनि। 4 बोरियूं ॾिसूं त चाचो घणियूं विझे थो, घणियूं इस्तेमालु करे थो। इहे जेके आहे त खाद 2 महीने जेको आहे त लाइन बाय लाइन साम्हूं उनजा पैप वग़ैरह आहिनि। जेको अॻु में हिकिड़ो हर पातल हुयो उहो हर हिन में कढियो वियो आहे। तव्हांखे ख़बर आहे, पहिरियों बि ॾेखारियो उहो हर इन करे हुयो त DAP अंदरि वञे त जीअं हेठो जड़ ते फोर्स रखे त जीअं जड़ उथे। पर जेको हाणे हिसाबु किताबु आहे यूरिया जो, उहो जेको आहे त माना ॿाहिरि ॾियणी पवंदी, जंहिंजी बसि थोरी हल्की गरमाइश हुजे जेको उथारे कोन सघे। उमेदु आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। हे ॾिसो साम्हूं पहिरियों उहे हुया पर हाणे जेको आहे त माना उहो कढी चया त हर सिर्फ़ु ख़ाली जेको आहे त खाद ॾींदो। मुंहिंजा व्यू तव्हांखे चेक कराईंदा जेसि ताईं चाचो हलाए प्लेन रखे त मुंहिंजा व्यू ॾेखारियो तव्हांखे। साम्हूं 2 बेलदार खोलनि पिया, हिकिड़ो जेको आहे खणी करे विझे पियो उन में। हे हिकिड़ो ॾियण प्लेन वारो आहे चाचो, जेको आहे त खाद सप्लाई करे पियो ट्राली ते, उहो आयल आहे। चेक किया दोस्तों, माशाल्लाह प्लेंडर में खाद पए पई, कान दिन विझे पियो। घोड़ा वग़ैरह वञे पियो, छो जो प्लेंडर बीजी न वञे, पद न अची वञे। साम्हूं असांजो डिग्री ऑफिसर अचे पियो जेको विज़िट ते। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दों गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेका दर्दों गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। चेक कयो दोस्तों, माशाल्लाह स्प्रे वारी गाड़ी भी पहुची चुकी है। हिन में जेको आहे त जीत वग़ैरह घणो आहे, हिन में स्प्रे थींदी। साम्हूं इंजन वारी गाड़ी पहुची चुकी है, इंजन रखे पई, इंजन हलाईंदासीं। हिननि खे बि पाणी ज़रूरत आहे ऐं हिन प्लाट खे पाणी ॾींदासीं जंहिंमें खाद ॾिनी आहे। इहे ॿई वेठा आहिनि इंतज़ार में ॾियण। ऐं साम्हूं जेको आहे त इंजन बि पहुची चुकी आहे, इंजन हाणे हलंदी। ऐं हुन प्लाट में काफ़ी जेको आहे त जीत आहिनि, उहो ब्लैक बग अलाए छा सॼा आहिनि। वधीक तव्हांखे उनजी जेका तफ़सील मां उन में पोइ ॾेखारियां थो। बसि फ़िलहाल उन तरफ़ हलूं था। हाल फ़िलहाल तव्हां इंजन वग़ैरह हले पई, इन जा व्यू चेक कयो दोस्तों। तव्हांखे इंजन वग़ैरह आई उन जा व्यू ॾेखारियासीं, प्लेंडर जा बि व्यू ॾेखारियासीं। स्प्रे वारी गाॾियूं आयूं, उहे स्प्रे करनि पियूं, उन जा व्यू तव्हां चेक कया। उहे खड़ियूं हुयूं गाॾियूं पर हाणे इस्तेमालु करनि पियूं, हवा ढरी थी वई आहे। उन्हनि पंहिंजो कमु कंटिन्यू रखियो, उहो तव्हांखे उहो तरीक़ेकार उनजो ॾिठल आहे। बाक़ी 2 मशीन घुरायो आहे जंहिंखे प्लाट खे खाद ॾिवाई, हाणे उनजो बनो कढायो, उनखे इरीगेशन हलायूं पिया, उनजो पाणी हलायूं पिया। उहो थोरा घणा 2 वारी मशीन जा व्यू तव्हां चेक कयो।
चेक कयो दोस्तों हे माशाल्लाह हुन मथे प्लाट खे खाद ॾिनी आहे बसि हिन खे जेको आहे त असां सुबुह सवेल ॾेई करे पाणी हलाई था त मां हिन खे चिमटे में रखी त इहो तव्हां ॿधो कढियूं वञो क्लियर कयूं वञो ऐं वर्जी न होता तो कमकार छे तो तव्हां दोस्तों सां शेयर लाज़मी कंदासीं। माशाल्लाह दोस्तों चेक कयो जेको प्लाट में स्प्रे वग़ैरह हली रही आहे माशाल्लाह केॾो प्रेशर अथसि तमामु बहितरीनु प्रेशर अथसि ऐं तव्हां वधीक ज़मीनदार ॿार जेके ॾिसंदा आहियो जंहिं आज़माइश कई आहे उहे बि कमेंट्स बॉक्स में ॿुधाइनि। ऐं दोस्तों फ़िलहाल अहिड़ो ख़ासि कमुकार कान्हे बसि मुंहिंजी दिलि चए थी त अॼु जो जेको व्लॉग आहे मां बि काफ़ी थकिजी पियो आहियां काफ़ी कमुकार हुयो इन जे करे जेको अॼु जो व्लॉग आहे बसि उहो हिते कंदासीं एंड इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां ताज़े व्लॉग सां फ्रेश व्लॉग सां तव्हां सां लाज़मी हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। वरी सुभाणे नई शइ सां गॾु तव्हां सां वरी हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।